दादा हरजाणी जे लाइ असां छा चऊं, ख़ासि हर साल दादा हिते ईंदा आहिनि सामूहिक शादियुनि करण लाइ ऐं ॻोठनि में वेंदा आहिनि, ॻोठनि नंढनि नंढनि ॻोठनि में वेंदा आहिनि, उते नियाणियुनि जी शादियूं कराईंदा आहिनि, नियाणियुनि खे पढ़ाई कराईंदा आहिनि। हर साल जो दादा जो इहो कमु आहे ऐं नवंबर या डिसंबर में ईंदा आहिनि पंहिंजे जनम ॾींहं ते। त अॼु असां दादा हिते आहिनि कुदरती, त असां दादा जो जनम ॾींहुं मल्हाईंदासीं। हीउ केक कटण त अंग्रेज़ी रवाज़ु आहे, पर हाणे असांखे इहो रवाज़ु निभाइणा आहिनि न सभु, त हिन करे दादा तव्हां अचो, रुगो नंढो हिकु केक कटियो। तव्हां केॾा था भॼो? चुप न हाथ में